Subscribe to our channel Sin TV HD Drama and press the bell icon for the latest updates. मश्किरन जो गोट तई मश्किरन जो गोट तई साहब थाणो खुलिया ॾो वधी आन तो यो मतलब छा आहे? मतलब त भुल चुक थी वई जॾहिं को मस्तानी जो आस्थानो खुलियो आहे तॾहिं ॾो वधी आन कहिड़ो आस्थानो? मोलाण मस्तानी वारो साहब हुन में हथ न विझजांइ माई वॾी पहतल थई तावीज़ पीड़ा थी करे सिपाही सुमर फिलहाल माई खे थाणे ते पहुचायो पोइ ॾिसूं था त इहा माई केतिरो पहुतल आहे। साहब जॾहिं कोठी इहो आस्थानो खुलियो आहे न न्याणियुनि वारा बर्बाद थी विया आहिनि इहो आस्थानो बंदि करायो न त इहे ॾोह वधी वेंदा। अड़े ॾोह न रहिया न त कम बि न रहंदो ऐं कम न रहंदो त वर्दियूं बि न रहंदियूं वर्दी न रहंदासीं छा कंदासीं? वर्दी वई त पोइ शाख ते तड़कंदासीं ॿियो छा कंदासीं? सिपाही सुमर दुआ कर त हिन मुल्क मां ॾोह ऐं ॾोहारी ख़तमु कयूं इहो असांजो फर्ज़ु आहे असांजे पीउ ॾाॾे ते कर्ज़ु आहे। अरे रुको हेॾे न हेॾे त मर ने भागा मां तुंहिंजी खिदमत कयां वरी चई तो मर। अरे मूंखे तकलीफ़ आहे तॾहिं त चवां थो ॾाढा धक आया अथनि तॾहिं पुट में बकीली थी वई आहे मुंहिंजा अज़वा त सूर पिया था कनि मूं में ताक़त ई न आहे रही। हाणे बस कर रात जो कुकड़े जो जूस ठाहे प्यारींदीसें। न रे कुकड़े जो जूस प्यार जाए मादीअ में मज़ो न आहे। हा लालू पर मुंहिंजी ॻाल्हि बि मञ इन्हनि गुंडनि जे करे मूं ॾाढी तकलीफ़ काटी आहे कुझु बि थिए न इन्हनि खे न छॾिजां पर जे मरी पिए न पोइ बि गाज़ी। लाली मां इन्हनि गुंडनि खे मुछड़ खां वठी चीकलो न पायां न त मुंहिंजो नालो लाहे पाण ते रखजांइ। बस कर हाणे वे त मां तुंहिंजे लाइ रॿ ठाहे अचां। रॿ कहिड़ी हूंदी जितां मां जो ठाहे पोइ लकड़नि जो न न उहो ॿिया बस सेठ धनु इन खां वधीक पैसा कोन ॾींदो सां यार। बस अदा वापारी धनु धोबी न हणंदो का बि गोबी सौदो थी वियो फिरंदुसि कोन तुंहिंजी छिया भली परी कॾहिं काहे वञे। अदा वापारी हिकिड़ो मिंट बीह मवाली हली आ तालो औलाद वांगुरु पालियो मैं बीमार थी त इलाज करायो मैं पर तुंहिंजी क़िस्मत अहिड़ी जो तोखे हाणे घरां कढणो थो पए विकिणणो थो पवे। मश्किरन जो गोट तई मश्किरन जो गोट तई को भी ना आए घट के खां सब चढ़ियल हिते जोट तई मश्किरन जो गोट तई मश्किरन जो गोट तई। सेठ साहब बाबा परेशान न थी वापार जी शइ खपी वई पर हीअ त असांजे वॾड़नि जी निशानी हुई को बाटा विछोड़े जा वढ ॾेई थी वञे। मस्तानी मूं वॾी तुंहिंजी हाक ॿुधी आहे। बाबा तो वरी मुंहिंजी हाकी न थी आहे ॾेखारियां। मस्तानी मुंहिंजो हिकिड़ो अर्ज़ ऐं निमाणो सुवाल आहे। खबरदार बाबा मस्तानी खां पैसा न घुरजां। ना दा ना फ़क़ीर मुंहिंजो अर्ज़ हिकिड़ो आहे त मूंखे सोरो संग नथो ॾे। अरे बाबल साईं तुंहिंजे सोहरे जो पीउ बि तोखे संग ॾींदो तूं मोलाइण मस्तानी वटि पहुतो ईअं सम्झ त पंहिंजी थियण वारी कुंवार वटि पहुतो। मस्तानी अकुल कर छा थी चई? मस्तानी मुंहिंजी मदद कर न त मां मरी वेंदो सही। मरी न वञ बाबा तूं मोरी वञ मोरी। उते धक हुयो तुंहिंज ते वेही नथो सघां। मश्किरन जो गोट तई मश्किरन जो तोखे चाहे तूं हिते टेकी वेठी आज़ार असांजे लाया देख ख़बर ताईद ने छा की जेके पाणी में पुसाए उन जा छड़ा सॼे ॻोठ में हणा। तूं फटियो पियो ई इन जे करे अधे मवाली खे तावीज़ ॾिनो अथमि मुंहिंजी ॻोठ में छंडा हणी अचे। मवाली चरी थी जा ए सॼे तावीज़ जा छंडा मकान ते हणी तावीज़ खपाए ई थो। अहिड़ो विचारियो न आहे मूं हुनखे सम्झाए ॾिनो आहे त मुंहिंजी ॻोठ में चङी तरह छंडा हणी आहे ऐं का कुंड बि न रहे। हाणे ॾिसजांइ असांजे ॻोठ में इहो कारो इल्मु कोन रहंदो। ॾिसूं था जे मवालीअ सां कमु न थियो न त वरी ॿियो तावीज़ लिखाइणो पवंदो। बाबल साईं तूं असुल फिकोड़ी न कर
उम्मीद खणी मोलाइण मस्तानीअ वटि आयो आहे, तुंहिंजी उम्मीद ज़रूरु पूरी कंदसि। मस्तानी न न मां बि वेठो आहियां। खलीफ़ा भंभाभू, खलीफ़ो ऐं खलीफ़ो तीड़ ॾितल थियण जी कोशिश न कर। बाबल साईं अच अच, वेझो थी वे, मुंहिंजे वेझो थी वे। हक हू भंभाभू, हक हू भंभाभू। खलीफ़ा भंभाभू, जज्बाती थियण जी कोशिश न कर। मां सवालिया खे मंतर थी पड़ा। जन्नत जलाल हूँ, आई भला टार हूँ, जन्नत जलाल हूँ, जन्नत जलाल। हाँ मौली, सफ़ा अंदर ई ठरी पियो। यार ॿुधा, हिन पाणीअ में छा हो? मुंहिंजो अंदर ई ठारे चयो अथई। हिन में शफ़ा आहे बाबा, ही पड़ियल पाणी आहे। इंसान जे लाइ हिन में सुकून ऐं शैतान जे लाइ हिन में ॿरंदड़ बाहि। जन्नत जलाल हूँ। जन्नत जलाल हूँ, आई भला टार हूँ। असां आशिकन जी ओ ताक लॻिया, तव्हांजे घर में पई कटच गला। जन्नत जलाल हूँ, आई भला टार हूँ। जन्नत जलाल हूँ, आई भला टार हूँ। जन्नत जलाल हूँ, आई भला टार हूँ। मारो कोई सडल तेल मुखे छतोड़ी साड़ी तो मुखे। जन्नत जलाल हूँ, जन्नत जलाल हूँ, आई भला टार हूँ। साड़ी अरे यो सिर्फ शैताननि जे लाइ गरम तेल आहे, इंसाननि जे लाइ न। हेॾिस मां हथो जातो नथो छॾे। हेॾिस हेॾिस छॾियो, मां त ठरी पियो आहियां। जन्नत जलाल हूँ, आई भला मशकिरन जो ऊट तई, मशकिरन जो ऊट तई। को बिनाए घट के खां, को बिनाए घट के खां, सब चढ़ियल हिते चोट तई। मशकिरन जो ऊट तई, मशकिरन जो ऊट तई। मशकिरन जो ऊट तई, मशकिरन जो ऊट तई। मशकिरन जो ऊट तई, मशकिरन जो ऊट तई। अंतर मंतर जादू झंतर केटी बंदर चचूंदड़ आछू। सवाली दे तो खबर चार मथो गड़ो छो थई। न मस्तानी, अहिड़ी त ॻाल्हि न आहे। ठीक आहे सवाली, को मसलो ही ना है। मां वरी ॿियो थी मंतर पढ़ा। अंतर मंतर जादू झंतर केती बंदर छंछर आचर चूमर छू मंतर। असर त को बि न आहे। खबर दे तू मंतर असर छो नथो करे? मूंखे कहिड़ी ख़बर कहिड़ो मंत्र मुंहिंजे खीसे में पियो आहे। तूं बड़ी तावीज़ लिखी ॾिस, हुनखे कहिड़ी ख़बर मंत्र असर करे थो यार। मंतर छू मस्तानी, मुंहिंजो कमु कोन थींदो। छो न थींदो? इहा ख़बर त मस्तानी खे बि न आहे। जरूर थींदो, जरूर। मां तोखे तावीज़ लिखी थी ॾियां, तुंहिंजा बेड़ा पार थींदा, तुंहिंजा दुश्मन ख्वार थींदा। जल तूं जलाल तूं, जल तूं जलाल तूं, जल तूं जलाल तूं, जल तूं जलाल तूं। हाय हाय, मथे में ॾाढो सूर पइजी वियो आहे। अम्मा तूं ख़ुशि त आहे न? छो, मूंखे छा थियो आहे अम्मा? बीमार त तूं लॻी पई आहे, मां त बिल्कुलु सही लॻी पई आहियां। चिलकड़ी ॾे ख़बर आहे, मां इहो कादर ॾाढा पियो चकर हणे। बसि इहे आहे लॻी हिकिड़ी तार हुयसि त इहे चिलकड़ीअ सां शादी कंदुसि, चिलकड़ीअ सां शादी कंदुसि। केरु? इहो कादू शादू, इहो चोर बिशनी ठग। अम्मा छॾ, मां हिन सां शादी कंदसि छा चोर सां? कादू शादू, हिन सां शादी करण खां बहितर आहे त मां मट में गोतो खाई मरी वञा। उन ॾींहुं त कादन सां भॻी पई वञे। मां हिन कादू सां भॻी पई वञा। छॾ अम्मा। चङो, हाणे तूं वेह त मां तुंहिंजे लाइ खीर गरम करे खणी अचां।
कमज़ोर थी वई आहे मुंहिंजी अम्मा खीर त पी। सिज अॼु कहिड़े पासे ॾांहुं उभरियो आहे जो तूं मूंखे थी खीर पीआरे? तुंहिंजे साम्हूं वेठी आहियां मां। मवाली तूं आई काथे? मां अदी लालीअ मूंखे चयो त हे पाणी पड़ियल अथई खणी वञ, सॼे ॻोठ खे छंडा हणियां। ऐं पाणी मुंहिंजे हथ में हो, ॻोठ जूं घिटियूं माण्हू आहे जेको मिले पियो ईअं बूथ ते छिनकार पियो कयां। छो बेलदार जो पुटई सा जो सॼे ॻोठ में छनकार वेठो करी? वॾो अकुल अथई। ऐं चरी ॻोठ मां शैतान पियो भॼायां, हिकिड़े शैतान खे पाणीअ वठी थो भॼई। अच्छा सॼे ॻोठ जी भलाई तो करी? हा पोइ बि बचो न वञे। हे अहिड़ो पढ़ियल पाणी हो जो जेके शैतान क़िस्म जा माण्हू आहिनि न उन्हनि खे जो छंडो पियो लॻे बाहि लॻी पई वञनि, असुल सड़नि पिया पचनि पिया वठी पिया भॼनि। ऐं हीउ पाणी जंहिंखे बि लॻंदो आहे न उनखे नज़र बि न लॻंदी आहे। मूं भुल में पिणे खे पोयो त पिणे ठरी पियो। पोइ मूंखे पाणी छंडा हण पता के नाज़रू नज़र हणी वञे। हा थोरो पाणी बचियो हो उहो मूं शाख में हारे छॾियो। पोइ हल त भला शाख में उछले जे बची वञे त मुंहिंजी, जे हली पई त पोइ अलाह ॼाणे तूं ॼाणे, मुंहिंजो वास्तो न आहे। हाणे त सिधो ॻाल्हाए, सवा ॾींहुं ॿियो हलियो। ॻाल्हि विसरी वियमली मुआ, ॻाल्हि विसरी वियमली। दे त ख़बर चार मुंहिंजा मंत्र असर नथा कनि। इहे जेके मुआरा मोकल आहिनि इन्हनि भला पार्टी मटाए छॾी आहे छा? मूंखे लॻे थो सुगर तो रख बनिया। मुआ मारिया मूं त अञा ताईं काठी बि न आहे भॻी। जे भञा हा त पहिरें तोखे भञा न, 7.5 खेर थी। लॻे थो सुगर तुम्हारे अमल जी तारीख़ एक्सपायर थी वई आहे। मौक़ात न हाणे इहा चिलकणी पंहिंजे ज़ोर ते वञी वठिजांइ। मुंहिंजे तावीज़नि जे असर ते न लॻजांइ। मुंहिंजा तावीज़ असर ई कोन था कनि पिया। भाॼाई चिलकणी मुंहिंजी थी चुकी आहे। असां ॾींहं ॿिनि में शादी करण वारा आहियूं। ऐं हिकिड़ी ॿी ॻाल्हि ॿुधो, हितां खिसको पुलिस छापो हणण वारी अथव। हेरे चिबरा एॾी जो सवेर खड़ 11 हई थई। हां सवेर न पियो ॿुधाई? सुगर हाणे ही धंधो बंदि, भॼो त भॼूं। साहब लॻे थो त मस्तानी यार आसानी सां भॼे या। अरे मस्तानी भॼी त छा थी पियो? उनजी भेण सुगर त हिते रहे थी न, उहे काॾे वेंदा? हलो उन्हनि खे गिरफ़्तार कयूं। अचो हेठि त। अरे मां अंधो मां आहियां तव्हां हे जो ॾितल बीठो भॻतो आहे। साहब ॾितल न आहे, वण मूंखे ख़बर ई मड़ी तव्हांखे चेक पियो करे। ओ मिठल मिठा काॾे वए? नज़र ई नथो अचे। मां जिन्ने जो पुट आहियां जो तोखे नज़र ई कोन थो अचां। चिलकणी जंहिं माण्हू जी तो वटि अहमियत न हुजे उहो तोखे नज़र कीअं ईंदो? ईअं खणी चवां अॼुकल्ह तुंहिंजी असां ग़रीबनि ते अखि कान थी ॿुधे। लॻे थो त तूं नाराज़ आहीं मिठू। तूं नाराज़ आहीं छा? नाराज़ बेड़ो तेड़ो सफ़ा बाहि लॻो पियो आहियां, बाहि कोन ॻाल्हाईंदुसि तोसां। त पोइ ठीकु आहे, जेकॾहिं नथो ॻाल्हाए न त मां बि वञां थी। हल बी कावड़ कैंसिल। अचरी तोसां न ॻाल्हाईंदुसि त मां मरी वेंदुसि। उहा बेड़ी केर त पाण कयूं ई कोन जो सिर खणे। पर जेकॾहिं तूं मूंसां बेवफ़ाई कंदी आहे न, मूंखे कसम आहे तुंहिंजो, मां ॻाढ़ा मिर्च, सावा मिर्च, कारा मिर्च, 15, 16, 18 मिर्च खाई ख़ुदकशी करे छॾींदुसि। मिठल मां तोसां बेवफ़ाई कीअं कंदसि? तो में त मुंहिंजो ईअं सा जीअं डॉक्टर जो मरीज़ में ऐं मामा वलू आहे न उनजो कॾहिं बि। त पोइ न कादन किने सां छो थी ॻाल्हाई? चरिया ॻाल्हाईंदी त मां सॼे ॻोठ सां आहियां। पुछा सॼे ॻोठ सां मुंहिंजो प्यार आहे। ईअं न आहे मिठल मिठा, ईअं न आहे। मुंहिंजो प्यार त रुगो तोसां। त पोइ इहो कादन आहे न सॼे ॻोठ खे चवंदो थो वते त चिलकणी मुंहिंजी मंग आहे। चवण वारा भले छा बि चवनि, पर मिठल मां कल्ह बि तुंहिंजी हुयसि ऐं अॼु बि तुंहिंजी आहियां। ठीकु आहे, इन कादन खे बि मां हाणे कोन छॾींदुसि। जहिड़ो अचन मवालीअ जो कयो हुअमि न ओड़ो ई अचन कादन जो कंदुसि। अच्छा दस हीरा दस पेर मस्तानी खणी बतो आहे। अॻियां पर न पर जी लालू ऐं लाली पाण में थी विया मखण मलाई मस्तानी। अदी
माने मस्तानीअ खे असली उफट मारींदुसि उफट। आवड़े दा हर कंहिं खे पंहिंजा सूर। नओं जोड़ बि कोन ठहियो, ठहंदे ठहंदे हीअं हथनि मां हलियो। नओं जोड़ अदी वरी कंहिंसां पई नवां जोड़ जोड़ी? न हा इहो पई सोचां त कंहिं नईं नवेलीअ सां तुंहिंजो जोड़ जोड़िया, तुंहिंजे मुंहं ते बि मोड़ ॿधा। हाँ हाय अदी मुंहिंजा अहिड़ा भाग किथे, बसि मुंहिंजे लाइ त लाल लखवा। अदा तुंहिंजे मुंहं ते मोड़नि ॿधण जी ख़्वाहिश मुंहिंजे दिलि जो दिलि में रहिजी वई। तूं आजो अञा पियो थो लाली लाली करे। अदे वल्लू कंहिंखे वणे चाहे न वणे पर विचां गिरो ज़रूरु खणे। मुंहिंजी ॻाल्हि ॿुध, मां ने लालूअ खां लाली ईअं खसींदुसि जिन कां ॿारनि खां टुकुर खसे फर करे भॼी वेंदो आहे, ईअं लाली खसींदोसांसि। पोता हेॾे ॾिस, मां हथ थी ॿधाए पई, कांव थियण जी कोशिश न कर, न त ॿिटगो फासंदे ॿिटगो। अदी अल्लाह लाल का रख अल्लाह ते, बाक़ी मां लालीअ जे लाइ मां सभु कुझु करे सघां थो, छो त वल्लू कंहिंखे वणे चाहे न वणे पर विचां गिरह ज़रूरु खणे। सेठ साहब, मां वॾो दिलेर पुलिस ऑफिसर आहियां। मोलाण मस्तानी मूंखे धमकियूं ॾिनियूं, दाबा ॾिना त इल्मु हणी अंधो करे छॾींदीसांइ। ॾिसो सेठ साहब, मां अंधो आहियां। न मोलाइण मस्तानी कूड़ थी ॻाल्हाए। तुंहिंजी नज़र त बाबा एॾी चिठी आहे, बाज़ खां वधीक चिठी ऑफिसरनि खे बि ख़बर आहे, पर हींअर तूं मूंखे पुठी ॾेई ॻाल्हाए रहियो आहीं। सेठ साहब, पोइ हिकिड़ी जाते थी वई न, तूं मूं वती तो लाटू वांगुरु फिरंदो, पुराणी बीमारी जो असरु अथई आहे। ख़ैर तूं ॿुधाए, मस्तानी मोलाइण जो तो छा कयो? हा सेठ साहब, मूं मोलाइण मस्तानी जो आस्थानो ई बंदि कराए छॾियो आहे। सेठ साहब, भला इहो लालू नज़र कोन थो अचे, गेबायती टोपी पातल अथसि या? मूंखे ॿुधा त मां तोखे नज़र अचां थो। हा नज़र अचो था। ओ साम्हूं वेठो ई। पक थी वई हाणे। छा जी पक? त तूं ॿुधी बि कोन थो। छो मां बुढ़ो न आहियां। मुंहिंजो मतिलबु त लालू वियो आहे उन्हनि ॾोहारनि जे पोयां जिन लालीअ खे अगवा कयो। सेठ धनु धोबी, लालू खे चओ त कानून हथनि में न खणे, कानून असांजे हथनि में सुठो थो लॻे, सम्झो था न? मश्किरन जो गोठ तई, मश्किरन जो गोठ तई, मश्किरन जो गोठ तई, मश्किरन जो गोठ तई। मुंहिंजा मुस्लमान भाउ जो पाण में विढ़ो था त क़यामत ॾींहुं कहिड़ो मुंहुं ॾेखारींदो। मुंहिंजी दोस्तनि खे सलाह आहे त जहिड़ो झटो छॾियो था हिक ॿिए जी इज़त कयो। इहे न कयो, न्याणियूं टकनि ते था ॾियो, रिठ बकरियूं थोरे आहिनि, इंसान जो औलाद न अशरफुल मखलूकात, इहो ॿुढो अथव था, व्याज वठो था, इहो ॾोह आहे। बसि सुधरो मुंहिंजा दा, क़यामत अचण वारी आहे दा। मुंहिंजा पैगाम घर घर पुॼायो मुंहिंजा भाउ, त न दुनिया 70 आख़िरत। सुधरो दा, सुधरो भाउ, सुधरो दा, सुधरो। नथो अचां? अची तो असां अचूं तोड़े। अचां मां तव्हां ॾे? मां अचां थो। पैसनि में हथ थो ॾेई, हथनि जूं हॾियूं भली नसवा ठाहे पठाण विकिणी वेंदा। बाबा पावली यार पी के मीठा था कहीं, छोकरी दी तो जवाब तो दी। चली यार बच्चा, ये मिलता कभी। भाई चमा तू अनी संग गुण दे मिलन दई चा। अरे असा पावली जे पी के बदाईंदासी, असांखे 100 एकड़ ज़मीन आहे जंहिंमें पाड़ा पोखियल आहिनि। हा बाबा, ईअं बि चवंदासीं न, असां वटि बंगलो आहे पर हुन में दर कोन्हे। हाँ, बंगले में नलको आ पर उनके गन कोने को। अरे अड़ा कूड़ा अरे कामयाब कोन थींदासीं, रंदो मोटड़ो मोटड़ो थी वेंदासीं। पावली जे पी सां सिधी ॻाल्हि कंदासीं, असां टाकंदा सुञा आहियूं, मोरीअ में मुंहुं विझी सुम्हंदा आहियूं, पावलीअ सां प्यार आहे तॾहिं संग था घुरूं। बाबा पोइ संग बदला सेंटल लगंदा। हाँ बाबा, पावली खणंदासीं
पर ईअं खणंदासीं जीअं कासाई छेलो खणंदो आहे। अरे जिंदगी में बेजार ही त हेॾा छा कमी त पोॾे असांजी गिची में छो पियो हुई? नित्या ओए कातन मां चवे तो चिलकड़ी जी जिंदगी मां निकरी वञ न त मां तोखे दुनिया मां कढी छॾींदुसि। मिठल तो जड़ा कई आया कई विया। अरे कॾहिं मख मारी अथई जो कातन जे अॻियां कड़को थो करी चिलकड़ी मुंहिंजी मना ऐं मां उनखे कोन छॾींदुसि कोन छॾींदुसि। ओ कातन चिलकड़ी मुंहिंजो प्यार आहे मुंहिंजो दिलदार आहे सॼो संसार आहे मुझो माना चिलकड़ीअ सां नाराए जान बि कुर्बान आहे। अरे मूं चिलकड़ीअ ते लख लुटाया आहिनि ऐं मूं चिलकड़ी लाइ ज़िंदगी लुटाई आहे ज़िंदगी। हटी परे थी मुंहिंजे रस्ते तां न त धस करे छॾींदुसि। कोन विड़िया सिंधी डामन वांगुरु हिक ॿिए खे दाॿा वेठा ॾियो विढ़ंदव कोन लॻे थो अॻी किस्त में विढ़ंदो। अरे हल चल हल हल अॻी किस्त जो पुटु इंतज़ार कर विढ़ंदा कलाक थी वियो आहे मां तोखे हीअं करे छॾींदुसि मां तोखे हीअं करे छॾींदुसि। हल 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 करे छॾींदुसि हल ॿी किस्त में ॿी किस्त में। अल्लाह तई बढ़िया तुझी लाली मुंहिंजी मिठड़ी चांहि जी प्याली हिन भेरे मुंहुं मटाए पोइ वेंदुसि। मुंहुं कोन मटाइबो कारोबार मटा। ये ॾोहारी जेके अथई न ॾाढा ॾुखिया अथई यकदम कोन मिलंदई इन जे लाइ तोखे महिनत करणी पवंदी महिनत कयां थो पैसा बि कमाए अचां थो टिन डॿे वारे कारोबार में वॾी बचत अथई पर इहो मुंहिंजो आख़िरी कारोबार आहे। मूं सोचियो त पिनंदुसि फ़क़ीर बि डेली 1000 रुपया था कमाइनि। चुप कर चरिया छाजे लाइ पंहिंजी असलियत ज़ाहिर थो करी अञा घणनि माण्हुनि खे तुंहिंजी असली धंधे जी ख़बर न आहे त पोइ छा कयां लाली चाचूसी करणु ॾाढो ॾुखियो कमु आहे पर ॿुध इन्हनि ॾोहारियुनि खे पकड़ण जे लाइ जेकर पिणे वारो मूंखे धंधो करणो पियो न उहो बि कंदो मां। चिड़ी छो तूं मां त तोसां दिलि लॻी पे कई जा मां त तोसां दिलि पिशोरी पियो कयां। लालू मुंहिंजी हिकिड़ी सलाह मञ। ॿुध तूं त सदाईं मूंखे हुकुम कंदी हुई अॼु वरी सलाह थी ॾी छा मामिलो आहे? लालू तूं छोला खपा कोई भी वो इज्जत वारो धंधो त आहे। मेहनत में अज़मत आहे लाली धंधा सभु भला अथई सिवाय उन धंधे जेको पिणे पियो थो करे जुआरो धंधो ख़राब। खबरदार लालू मुंहिंजे पीउ जो नालो न वठ इहो सोची त कारोबार कहिड़ो कंदे। बाबल हुस्न जो मुक़ाबलो आहे छा राकेट सां गॾु तूं बि पोज़ पियो हणी? मिठड़ा कीअं थो भाई यार राकेट वञे थो ॾींहों ॾींहुं सुकंदो। हा बाबल मिठड़ा छा ॿुधाए यार हिन राकेट जो दर्द वेले मूंखां बर्दाश्त नथो थिए ईअं सम्झ त ॼण मुंहिंजो सॻो पुटु। बाबल तव्हां चाहे राकेट जा सूर साॻा आहिनि तव्हांखे लाली कान मिली ऐं राकेट खे परी ऐं मूंखे मिठड़ा राकेट जे लाइ यार को वापारी न त राकेट सां गॾु मां बि मरी वेंदुसि। अल्लाह करे छा मुंहिंजो मतिलबु आहे अल्लाह न करे अल्लाह साईं तव्हांखे वॾी उमिरि ॾे वापारीअ खे वठी थो अचां पर हीउ वीचारो गॾु हाणे हींगण खां सिवा कम जो न आहे। सेठ साहब माण्हुनि में चिन पौधा आहिनि तव्हां में गॾो पइजी आजा जो फुर फुर थो करे खंच कर गोबाटा अहिड़ी ॻाल्हि कान्हे का विछोड़े जो दर्द आहे ऐं इहो सूरनि वारो ई सम्झंदो तो जहिड़ो बेवकूफ़ कोन सम्झंदो। पक सां साईं पक सां कॾहिं यादि आई अथई जेका खपाए छॾई। हा गोबाटा हुई बि त तुंहिंजे मुंहुं हाणे न तोखे तो ॾिसां न त मूंखे पंहिंजी मरी कॾहिं यादि थी अचे ख़बर न आहे त उहा कहिड़े हालनि में हूंदी। साॻे हाल में त कोन हूंदी शुक्र कर जो खपाए छॾई। सेठ साहब जेकॾहिं राकेट सां भॼी वञे हा त ॻोठ में कहिड़ो कंदो खणी घुमे हा। ए मुंहिंजी कॾहिं जी शिकिल तुंहिंजे बूथ जहिड़ी लक्षण तौर जहिड़ा कोन हस ग़लती कॾहिं खां थींदी आहे। सचो आहीं सेठ साहब सचो आहीं इन राकेट परीअ खे बरगलायो न त ईअं कॾहिं बि कोन थिए हा। भला इहो त ॿुधा गोबाटा इहो राकेट वलू वटि बीठ पिया हुन खपाए छॾियो। सही वलू पाण ई राकेट लॻो पियो आहे। हा रुगो पुछ लॻाइण जी ज़रूरत आहे। अड़े ॾे
कॾहिं जी थो ॻाल्हि कयां कॾहिं जी मां बि साईं कॾहिं जी पियो ॻाल्हि कयां ॿियो वरी छा जी पियो ॻाल्हि कयां बाक़ी साईं जेकॾहिं वलू व्याजीअ खे मां कॾहिं चवंदुसि त कॾहिं बिचड़ी वेंदो मतिलबु त राकेट कॾहिं वलूअ वटि मौजूदु आहे विकियो न अथई हाणे परी मूंखां विछड़ी वई ड्रामा सोप सीरियल मश्करनि जो ॻोठ जा तमाम एपिसोड हाणे ॾिसो HD क्वालिटी में विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा।